शायरी ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे। हिकिड़ी अकुली शाइरी हूंदी आहे, हिकिड़ी रूहानी शाइरी हूंदी आहे। अच्छा, रूहानी शाइरी जीअं शाह अब्दुल लतीफ़ टाई, सचल समत, बुले शाह, गुरु नानक आहे, सम्झो, या ॿिया केतिरा ई रूहानी शाइर आहिनि। अच्छा, अकुली शाइर वरी आम जेका शाइरी असां ॿुधूं था पिया। अच्छा, मूं ईअं ॾिठो आहे त जेको अकुली शाइर आहे उहो घणो अहसास कमतरी में हूंदो आहे। ईअं आम हेठियों नंढड़ो न, पर तमामु वॾो शाइर। मूं जॾहिं सूफ़ियत ते किताब छपाया बहरुल इश्क़ ऐं बहरुल अमीक़, मां सिंध जे कुंड कुर्छ में वॾनि वॾनि शाइरनि ॾे उहे रजिस्टर करे मोकिलिया ऐं उन्हनि मां थोराइतो बि लेटर लिखिया। तमामु मूं वटि अञा फाइल आहे, मां तमामु वॾनि वॾनि शाइरनि ॾे, जंहिंमें उस्ताद केरु आहे, दादू जो वॾो शाइर उस्ताद बुखारी जो हिकिड़ो लेटर आयो मूं ॾे। उस्ताद बुखारी जो लेटर आयो त साईं मौलनि खे त सभु को यादि करे थो, मौलनि खे त सभु को यादि करे थो, जीअरनि खे त कोई यादि ई नथो करे, मरण खां पोइ सभु को यादि करे थो। ॾाढो वॾो लेटर त अञा ताईं मूं वटि रखियो आहे। अच्छा, उन खां पोइ असांजी कंदकोट जो जेको ग़ज़लनि जो शाइर हुयो, छा नालो सदाई, इहो न, जीअरनि खे त कोई नथो लिखे, हुननि जा किताब सभु को लिखे थो पियो, ऐलान करे थो की असां तव्हां जो चपाईंदासीं जान सदाई। हालांकि पोइ मूंखे इहो अहसासु जाॻियो त मतिलबु अहसास कमतरी थोरी थिए थी, छो जो उहो वॾो फिलासफ़र आहे, शाइर ईअं घटि न आहे, पर उनखे इहो अहसासु आहे त पंहिंजी समाज में इज़त छो न, मां एॾो शाइर आहियां।